नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त कपरो मां ख़बर ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी जे MNA ऐं जीलानी जमायत जे रुहानी पेशवा पीर अमीर अली शाह जीलानी जी 27वीं सालगिरह जे मुनासिबत सां जीलानी जमायत सिटी कपरो पारां दस्तगीर क़ालूनी में फज़ुल रहमान क़ंभर जी अॻवाणी में सालगिरह तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें वॾे तइदाद में जीलानी जमायत जे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि शिरकत कई। उन मौक़े ते फज़ुल रहमान क़ंभर, इब्राहिम क़ंभर, खलीफ़ो आकिल, अली गुल फ़कीर जियाण क़ंभर, अज़ीज़ुल्लाह क़ंभर ऐं ॿियनि जीलानी जमायत जे रुहानी पेशवा पीर अमीर अली शाह जीलानी जी सालगिरह जो केक काटियो वियो। ऐं अॻवाणनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जीलानी जमायत सिटी कपरो पारां हिकिड़ो जेको आहे दस्तगीर क़ालूनी में हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे। साईं अमीर अली शाह जीलानी जेका सालगिरह आहे उन हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम थियो आहे, जंहिंमें जेको आहे जीलानी जमायत जा जेके सिटी जा नौजवान आहिनि या जेके जीलानी जमायत जा जेके सिटी जा मुरीद आहिनि, मोतक़िद आहिनि, कुंभार बिरादरी सां जेके तालुक़ रखंदा उहे सभु जेको आहे हिन में शरीक थिया आहिनि। ऐं अहिड़े नमूने सां जेको आहे असां हिन जेके सालगिरह जे मौक़े ते साईं अमीर अली शाह जीलानी जी जेका आहे वॾी उमिरि, वॾी सिहतयाबी, तंदुरुस्ती लाइ दुआ बि घुरी आहे। ऐं इंशाअल्लाह ताला 21 सेप्टेम्बर हर साल असां जेको आहे इहो ॾियारो इंशाअल्लाह ताला मल्हाईंदा रहंदासीं। शाह जी सालगिरह जे हिसाब सां जीलानी जमायत ऐं क़ालूनी गुलाम दस्तगीर क़ालूनी जे हिसाब सां असां सालगिरह मल्हाईंदा साईं। उन हिसाब सां जीलानी जमायत ऐं पीर साईं नूरमल शाह दरगाह जे तरफ़ां उन्हनि जो चश्मो चिराग ऐं असांजो जीलानी जमायत जो रहबर साईं अमीर अली शाह उनजो अलाह साईं उनखे जजी जमार ॾे। असां ॾियारो साईं अमीर अली शाह जे वॾी धामधूम सां ख़ुशी सां मल्हाए रहिया आहियूं। इन जी सालगिरह जे 7 साल ते इहो ॾियारो मल्हाईंदा रहंदासूं। असांखे वॾी ख़ुशी थी आहे। प्रोग्राम असां ख़ुसूसन हिकु नंढड़ो सो प्रोग्राम रखियो आहे साईं अमीर अली शाह जो सालगिरह जे ॾियारे जे मौक़े ते। इन में साफ़ी दोस्त इन्हनि जी बि महिरबानी जो असां वटि आया आहिनि। कुझु असांजा अज़ीज़ आहिनि, दोस्त आहिनि, कुझु नंढा आहिनि, वॾा आहिनि, सभु अज़ीज़ मिड़ाको थियो आहे। इंशाअल्लाह इन साल असां नंढड़ो प्रोग्राम कयो आहे। आईंदे लाइ इंशाअल्लाह आईंदे जेके बि जहिड़ा रहिया उनजो वॾो में वॾो असीं प्रोग्राम ठाहींदासीं। उन मौक़े ते जीलानी जमायत जे रुहानी पेशवा पीर अमीर अली शाह जीलानी जी वॾी ॼमार लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।